अस्सलाम वालेकुम दोस्तों। हर पल जियो जे ड्रामे मोहरा जी अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं दोस्तों। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे तो सब्सक्राइब करे ऑल ते क्लिक कंदा दोस्तों, जी साथ हलंदो रहे, लाट बढ़ंदी रहे दोस्तों। तो बिना देर रहूं तो पंहिंजे अपडेट जे तरफ़ तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं। जी दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अलीज़ो सां हिकिड़ी वॾी चाल खेॾी पई आहिनि दोस्तों। ऐं हुनजी ससु जेका आहे हमज़ा जी माउ दोस्तों, त उनजे जेको आहे त ॿार किराइण जे पोयों आहे ऐं उनखे जेका चांहि में दवा ॾिनी वई दोस्तों। त उनजी दवा जो मतिलबु इहो, जॾहिं डॉक्टराणी खां अलीज़ो पुछा कई, इत्तेफ़ाक़ इहो थियो दोस्तों जो अलीज़ो जी चांहि जेको आहे त हमज़ा जी माना बुक रखण सां या हथु लॻण सां माना किरी पई ऐं हुनजी चांहि नसीब न थी अलीज़ो जी, ऐं भलाई थी वई दोस्तों। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जॾहिं चांहि हेठि किरी ज़मीन ते आई त हुन मां हिकिड़ी का टेबलेट निकिती दोस्तों, जेका अलीज़ो खणी चेक बि कराए त हुन मां पतो पियो त हीउ जेको आहे त तुंहिंजो ॿारु जेको आहे त किराइण जे लाइ अबाउट कराइण जे लाइ माना हीउ जेको आहे त दवा इस्तेमालु कई पई वञे, ऐं जेको हीउ तोखे दवा ॾिए थो त उहो तुंहिंजो सॼणु न आहे दोस्तों। ऐं नेक्स्ट एपिसोड में तव्हांखे इहो बि ॾिसण लाइ मिलंदो त सिकंदर खे जीअं त अलीज़ो चई छॾियो आहे त हितां हाणे जेको चेक तूं पास कराईंदे, कैश कराईंदे, त उहो मुंहिंजी प्राय खां सवाइ तोखे कॾहिं बि न मिलंदो। ऐं जेको सिकंदर नेक्स्ट एपिसोड में वापसि वञण ई न चाहींदो ऐं उनखे पंहिंजी माउ जेका आहे हमज़ा जी माउ ऐं उनजी माउ जेका सिकंदर जी आहे, अलीज़ो जी ससु जेका अलीज़ा सां सड़ी रही आहे दोस्तों, ऐं चपे चपे ते हुनखे अलीज़ो खे नुक़सानु ॾियणु थी चाहे, उहा हुनखे सम्झाईंदी जेकॾहिं तूं घर वेही रहंदे त हुनखे शिकस्त केरु ॾींदो, तूं हुते ऑफिस में रही करे हुनजे लाइ खॾ तयारु कर जीअं हुन में उहा किरी सघे दोस्तों। ऐं सिकंदर पंहिंजी माउ जे चवण ते वरी हिकु भेरो ॿीहर ऑफिस वञणु शुरू कंदो। ऐं ॿिए पासे तव्हां ॾिसंदव हनान ऐं संदसि ज़ाल जेको आहे त हमज़ा जे घर में अची ऐं माना डिनर कंदा, नाश्तो कंदा, कहिड़े बि हिसाब सां उहो दावत खाइणु ईंदा। बहरहाल जीअं त हुनजो हमज़ा जो वॾो घरु आहे ऐं उहे बि वॾा माण्हू आहिनि, पर हनान जेको आहे त हिकु ग़रीब आहे, हुनजे थ्रू जेको ईंदो ऐं अलीज़ो सां हुनजी ॻाल्हि ॿोल्हि थींदी। अलीज़ो त हुनखे सुञाणे। बहरहाल जेको आहे त हीउ एपिसोड तव्हांखे मिस न आहे करणो दोस्तों। उम्मीद आहे त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वीडियो पसंदि आहे त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। वरी मिलंदासीं नेक्स्ट वीडियो जी अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों।